नौशरोफ रोज़ बिल्डिंग्स खाते में बेज़ाब्तिगिन जा इंकशाफ, सरकारी ठेकेदारनि सां नाइंसाफ़ी। नौशरोफ रोज़ बिल्डिंग्स खाते में वॾे पैमाने ते बेज़ाब्तिगिन साम्हूं आयूं आहिनि, जिते 11 स्केल जो मुलाज़िम हक़ नवाज़ मक्सी ऑफिसरनि जे आशीर्वाद सां सरकारी तरक़ियाती कम मनपसंद माण्हुनि जे हवाले करे छॾिया आहिनि। रिपोर्ट मूजिब शहर तोड़े बहिराड़ियुनि में थींदड़ तरक़ियाती कम सरकारी कंट्रैक्टरनि खे ॾिना विया, जंहिं सबबि केतिरा ई मनसूबा रोलड़े जो शिकार थी विया आहिनि। ज़रियनि मूजिब हक़ नवाज़ मक्सी मुबैना तौर ते गरी रिश्वत एवज़ प्राइवेट माण्हुनि खे टेंडर ॾेई रहियो आहे, जॾहिं त सरकारी ठेकेदार दरपदर थी विया आहिनि। बिल्डिंग इंजीनियर परवेज़ खूड़ो, मेंबर सुहेल अब्बासी ऐं ज़ाहिद वसण सरकारी ठेकेदारनि खे सिर्फ़ दिलासा ॾेई रहिया आहिनि, पर को बि अमली क़दम न पियो खयो वञे। नाइंसाफ़ी ख़िलाफ़ सरकारी ठेकेदारनि पाकिस्तान प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जिते एहतजाज कंदड़नि सख़्त नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो त करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ठेकेदारनि जो चवणु आहे त हिन ग़ैर क़ानूनी अमल सां न सिर्फ़ गवर्नमेंट खे वॾो नुक़सानु थी रहियो आहे, पर तरक़ियाती कम बि मुतासिर थी रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त मामले जी शिफ़ाफ़ जांच कई वञे ऐं हक़दारनि खे संदनि जाइज़ हक़ ॾिना वञनि। टेंडर क्लर्क हक़ नवाज़ मक्सी हटायो। करप्ट टेंडर क्लर्क हक़ नवाज़ मक्सी हटायो।